असां मौजूद कुंडरी जैसे कुंदरी सोन जी मुंदरी के नाले से सॾियो वञे थो। ही शहर न सिर्फ रेल स्टेशन के करे, मिर्च मंडी के करे, उन सां गॾु काटन फैक्ट्री आहे उन जे करे, ऐं क्रिश्चियन अंग्रेज़ियुनि जे दौर जी हिकु अस्पताल भी हुई हिते मौजूद, जेका अॼु भी मौजूद है, उन जे करे हिते मशहूर है। पर उन सां गॾोगॾु ही जेको कुंदरी शहर है, जैसे कुंदरी सोन जी मुंदरी चयो वञे थो, हिते जी जेका आबादी आहे उहा गुतियल आबादी थी चुकी है। हाणे ही जेको मुंहिंजे बैकग्राउंड में तव्हां ॾिसो पिया रेल स्टेशन है, मुझे कैमरामैन ज़ीशान असलम तक ॾेखारण चाहे तो इन वक्त भी जेके ही रेल स्टेशन है जो कुंदरी जो जंक्शन हुयो, हिन कुंदरी के जंक्शन में जो है सो इतने तमाम वही आबादी हुई, इतने रेल जो है सा हलती हुई, मुख्तलिफ़ मार्गन के, मुख्तलिफ़ शहरन के, मुख्तलिफ़ इलाइक़न के जो है सो एक ॿिए सां ॻंढी थी हुई। मुख्तलिफ़ ॻोठन के नबीसर रोड थियो, टाली कुंडरी ऐं ॿिया जेके आस पास वारा इलाइक़ा हुआ उन्हनि खे जेको आहे सो ये रेल ॻंढींदी हुई। अॼु ही जो जंक्शन है, रेल स्टेशन जो जंक्शन है, वो मुकम्मल तौर ते तबाह थी चुको है ऐं तबाही जो ॾेख ॾेई रहियो आहे। ऐं न सिर्फ ही जो जंक्शन है 1935 ईस्वी धारे ठहियो, जो हितां रेल जेका है सा सिर्फ 2007 ताईं जेका है सा हली। उन खां पोइ 2007 खां पोइ जेको आहे सो ये रेल जेका है सा बिल्कुल रेल जूं पटड़ियूं जेके आहिनि से तबाह थी चुकियूं, ऐं पोइ जेको आहे सो ही कुंडरी जो शहर वीरानी जो ॾेख ॾियणु लॻो। हिन वक्त भी तव्हां ॾिसो था हिन रेल स्टेशन जो रेल जो जंक्शन हुयो, उन जे हिन साइड में जो ही गंद किचरो अॼु भी मौजूद है, जिते हिन वक्त जेके आहिनि से कब्ज़ा थी चुका आहिनि ऐं उते जेके आहिनि से मुख्तलिफ़ गरीब आबाद माण्हू आबाद आहिनि हिन वक्त भी। ऐं मुंहिंजे हिन साइड में जो ही स्टेशन जो हिते जगहियूं ठहियल हुयूं ऐं रेल हिते बिल्कुल हिन जंक्शन ते बीहंदी हुई, ऐं उन खां पोइ हिते माण्हू लहंदा हुआ मुख्तलिफ़ मार्गन खां, हैदराबाद, मीरपुर ऐं कराची, लाहौर खां माण्हू जेके आहिनि से रेल वसीले सफ़र कंदा हुआ। अॼु ही जो शहर है कुंडरी जो शहर, जो रेल स्टेशन जो जंक्शन हुयो वो वीरानी जो ॾेख ॾिए पियो। जेतोणीकि 1935 ईस्वी में हिन शहर जो, हिन जंक्शन जो वॾो उरूज रहियो, तोड़े 2007 ताईं, पर अॼु ही वीरानीअ जो ॾेख ॾिए पियो।